उहो परे न आहे तॾहिं सिंध जा माण्हू दुनिया सां कुलो कुलो में मिलाए पंहिंजी सिंध धरती जेका आहे तंहिंजी मालिकी कंदा। सिंध सां दर्द जे रस्ते ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। उन्हनि ॿाहिरनि सां जेके ॿोॾि में मुतासिर थिया या अञा बि उहे सर्वाइव कनि पिया। वक़्तु आहे अञा अॻभरो दिल न हारे वियो दोस्तो वक़्तु रहंदो न आहे करो। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सिर ते सिंध जा दर्द जो रिश्तो जे उनवान हेठि एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं। शहरी तोड़े ॻोठनि में एकता जा रंग निर्बाद मच कचहरियुनि राग रंग जी महफ़िलुनि ऐं सक़ाफ़ती तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी। मीरपुर ख़ास जे शहर सिंधड़ी में एकता तक़रीब में फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। दड़ो में तक़रीब दौरान क़ौमी गीतनि ते रक़्स गाजू खावड़ में मक़ामी फ़नकारनि अलीगुल चांडियो ऐं ॿियनि तरफ़ां एकता ॾींहं जे हवाले सां गानो तयारु कयो। ॿोॾि मुतासिरनि जे हौसलनि खे दाद 4 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो आहे।